जी बिल्कुलु ॾिसो हिकु तरफ़ लॉकडाउन आहे त ॿिए तरफ़ इफ़्तारी जे लाइ जेके शहरी आहिनि उहे परेशान आहिनि त हू इफ़्तारी लाइ जेको सामान आहे उहो कीअं वठनि छाकाणि त लॉकडाउन जो जेको टाइमिंग आहे उहो 5 बजे ताईं आहे उन खां पोइ लॉकडाउन में जेको सख़्ती कई थी वञे ऐं दुकान बंदि था कया वञनि। हिन वक़्तु असीं पकोड़ा समोसा जी दुकान ते हिकिड़े मौजूदु आहियूं जिते जेको शहरी सामान वठी रहिया आहिनि पर असां कोशिशि कंदासीं त शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। रमज़ान में तो खुदा के लिए रहम करें लोगों के ऊपर, क्योंकि देखिए सुबह से लेके दोपहर तक तो कोई भी वर्क नहीं कर सकता, हर कोई निकलता है शाम के बाद 4 बजे के बाद। तो उनसे गुजारिश करते हैं कि ये शाम में इनको अलाउ किया जाए ताकि अफ्तारी तक कम से कम ये लोग भी अपना कुछ कर सके और हमारे लिए भी आसानी हो सके। नहीं, टाइम बहुत मुख्तसर सा है ना, मुख्तसर टाइम में आप क्या क्या चीज़ लेंगे, आप अपने जॉब में जाएंगे, जॉब से वापसी आके कितना टाइम आपके पास बचता है जो आप कोई चीज़ परचेज कर सके या कोई चीज़ ले सकें। शहरनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी जंहिंजो चवणु आहे त सुबुह जे टाइम भले ई लॉकडाउन में जेको आहे सो सख़्ती कई वञे पर शाम जे टाइम लॉकडाउन में नरमी कई वञे ऐं कलाक खनि वधाए वञे त जीअं लॉकडाउन में 5 खां 6 जो टाइम हुजे जंहिंमें हू इफ़्तारी जो जेको सामान आहे उहो वठी सघनि। जी